नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करण वारो सां गॾु खां टंडो आदम थाणे जे हद में रोहिड़ी केनाल मां सुञातल शख़्स जो गोलियूं लॻल लाश हथायो आहे। इतला ते हद जी पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल करे छॾियो। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदा आहियूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां गॾु खां शेयर कंदा आहियूं। टंडो आदम जे थाणे जे हद में रोहिड़ी केनाल मां अणसुञातल शख़्स जो गोलियूं लॻल लाश हथायो आहे। इतला ते हद जी पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी सांगड़ जे रिपोर्टर रशीद मक्सी असां सां लाइन ते मौजूद है। जी रशीद, अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी, तालका टंडो आदम थाणे जी हद में गिदड़ापन पुलिस चेक पोस्ट भरसां वंदड़ रोहिड़ी केनाल मां हिकु अणॼातल शख़्स जो गोलियूं लॻल लाश हथायो आहे, जंहिंखे गिदड़ापन पुलिस लाश के हथ करे तालका अस्पताल टंडो आदम पहुचायो आहे। पुलिस जो चवणु आहे त अणॼातल कातिलनि फोती खे गोलियूं हणी मारण खां पोइ रोहिड़ी केनाल में उछलियो आहे। अञा ताईं फोती जी का बि सुञाणप न थी सघी आहे ऐं पुलिस जो इहो बि चवणु आहे त फोती जे पोस्टमार्टम खां पोइ इहा ख़बर पवंदी त ही केतिरा ॾींहं अॻ में क़तल थियल आहे। वाक़े जी तहक़ीक़ात जारी आहे पर अञा को बि केस दाख़िल न थियो आहे। जी रशीद, अपडेट करण लाइ अव्हां जी वॾी महिरबानी।